अस्सलामुअलैकुम नाज़रीन, ख़ुसूसी इंटरव्यू सां गॾु मां आहियां बाटेरो तव्हांखे ख़बर आहे ॼारी वणी मूंखे तव्हां पकड़ींदा बि आहियो, खाईंदा बि आहियो, पर वॾो ज़ुल्म बि कंदा आहियो। पर ख़ासि तौर ते असांजी माइटियाणी अॼु भुलिजी करे आई आहे सिंध में ऐं माकड़े उन सां बि वॾो तव्हां ज़ुल्म कयो आहे। त इन हवाले सां जॾहिं मां एंकर थी वियुसि त पोइ सोचियमि त पंहिंजी माइटनि जो कोई इंटरव्यू कयां। इन करे मूंसां लाइन ते मौजूदु आहे असांजी माइटाणी माकड़े। ॾे हाल सिंध में जीअं आई जेको मूंसां वेदन तो ॾिठी हूंदी, पर पोइ बि आई त ॾे हाल तोसां छा थियो? हा, मूंखे सख़्ती खयो त मां सिंध में आयमि। असां चयोसीं त सिंध में सावा फसल आहिनि, खाई के ढव कंदासीं, पर जीअं आयासीं त वाह जो माण्हुनि खे बुख में अंधो कयो। शुरू में थर में आयासीं त पहिरें त पाण खाधऊं, मज़ो जो आयुनि त होटलनि ते पिया खपाइनि। उतां बूट कढी भॻासीं, वठ वारी जा दड़ा, इहो सरदार गढ़ वारो पासो वठंदा घोटकी में आयासीं। वरी सरदार गढ़ में असां सां जेका जुठ थी, रुगो हर पासे लॻी पई आहे माकड़। असां सम्झो इहे बि असां सां थर वारो हशर कंदा। भॻासीं आयासीं बेरूटे जीअं पहुतासीं त उते जेको असां सां हशर थियो, जेको अचे पुछ खां वठी करे चए ही ॾिसो माकड़ फेसबुक ते ज़प ते फोटो। वरी वो छॾे ॿियो पुछ पटे असांजो, पुछ केतिरनि जो पटिजी वियो। वलार पहुतासीं जहाज़ काया असांजे पीउ जी तौबा जो असां हेॾे मोह कयूं, भली हिन दफ़े छॾियो, थोरो असांजा हालात न आहिनि, बसि असांजो पुछ न पटियो।